पुटड़ो मुंहिंजो चोॾींहं जो चंडो भेनरो भले 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 थी आयो वतायो मुंहिंजो चोॾींहं जो चंडो भेनरो भले 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 थी आयो अखियूं वताए जूं बराने मछाले भैंसर नंढड़े जी पारों घुराया ओ वतलो मुंहिंजो चोॾींहं जो चंडो भेनरो भले 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 थी आयो सत बिस्मिल्लाह कया अचे वियो बचड़ो मुंहिंजो की अबा आए खैर सां अमरे जी साझर कुनो चाड़ियो थी अबे मरहूम के खत्मो थी जारी छा ए अपा इहो कणक जे डारे जी लप सवा पई ही चए में त ॿ मुठियूं रधे विझा बचड़ो ईंदो बुख ते अचे बगरा विझे ए तुझे करे ही मिड़ई वेठी हे हीला हलाया मुझे लाए पर अमरे अज वडेरे हाशिम हुकाई वारन जो काज थई उते बाबा कई कोरमा जरदा पुलाव चाशनियूं अलाए छा जो छा है उन्हें के छड़े वरी मुखे हिन तू कणक जे डारे जी सलाह दी नी न न उन्हें भत जी बेड़ी बोड़ी दुस ए अब्बा तू बे बबरन खां बेर पियो घुरी ए भली बुख भरम जी छलन वञे छान इन्हनि जे आसरे ए अब्बा सड़ीअ मानीअ जी का खल कोन ॾियनि कंहिंखे लाहे हो ॾिठो कोन हुई वॾेरे हाशिम खान जो इहो भाव अल्लाह बेक मरी वियो त को इन्हें मरण खां वठी जुमाणे ताईं गिरह को असांखे मोकिलियो न ग़रीबनि खे जो हाणे ये आसरा वेठा कयूं हुआ मड़ी बोलिए जा पेर न कढ अल्लाह बेकुना अल्लाह बख्श रहियो भत जो सवाल पाण न ॾींदा न त हीलो हलाए पो तू खुटको न कर वनी थो बेड़ी बोड़ियान मता मता ते बीर 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 मता अंदर भी वही अरे फुलतरू दे खबर अंदर भला जो पर्दे वारी मानियूं बिहारी तो छा अरे अंदर वडा मानू है वडा मानू न दे खबर उठ जेडा ड्रिगा हन छा या फिर उन जो मम्मियूं हिते पहुतियूं अरे जट अमीर हैं कारण मोटरन में आया हैं रस राजो खान राजानी रस मीरो खान मीरानी आयो भलो खान फुलानी बंदरा अरे तो कोई मां भी बतायो खान वताणी आया कत पुत जो खाशो आया भत जी बेड़ी मां भी चंगी तरह बोड़ी दुस अब भली करे या पुत्रू खुश ही हां काकू जवल दई तो केरा अल्लाह जे अर्श हेठ अल्लाह जे बंदन जी छाव में खुश रहण सा बुढ़ी मर्द चंगो थई अरे फुलचरू इने खुशामद में को भी खड़ तेली कोन निकरंदी रहंदो बेड़ी बुडंदई तू के रही बतायो फकीर है अज जो बतायो ही चमचो मुखे सणबो गिरह खाण दे लाए अंदर नथो छडे चवी थू त अंदर वडा मानू बैठा है हडे ते होद बधियो विढ़िया पिया थई वो भोतारा हिते अल्लाह जे मानू जे लाए का भी जाए न थई तू त फकीर ही भलो मानू अच तू मुसा गड मानी का हलिया अरे फुलतरू तू ये ही जी पराए काज में अहम को न चई हे दिस अल्लाह पंजे मानन के किए थो खाराए हटो तो फकीर वने अस अल्लाह जा मानू होई अल्लाह खाराइंदो बाबा सलाम वालेकुम बाबा बताया वालेकुम अस्सलाम मामा फतेह मोहम्मद सलाम त सीधो कर बेड़ी तने बोड़ी बाबा असा अण पढ़िया मानू
असांखे कहिड़ी ख़बर वतूं था मिड़ई साहो खणंदा तूं कर ख़बर बाबा किथां पियो अची वॾेरे हाशिम हुकाई जे पुटनि जे विहांउ में वियो हुउसि पर इहे त ग़रीब गुरबे खे पुछनि ई कोन न कंहिंखे गिराह खाराइनि हाउ हाउ उहे घणे साहु खणंदा आहिनि तोरे गिरह खाईंदा आहिनि पोइ तोखे कीअं हा ॻोथरी भरे ॾिनई मां अहिड़नि टीन जे वॾेरनि जो दिमाग़ी छाड़ था ख़राब कंदा अथई मूंखे बि इहो हाशिम हुकाई वारो जेको इहो नौकर आहे न फुलतुरू इहो सिगरेट जो टोटो अंदरि न पियो छॾे चपियो अंदरि वॾा माण्हू वेठा आहिनि पोइ चयो मान त वॾा माण्हू खे ढगा थोरी आहिनि जो उखलू हणंदा मानी मौला जी पाण बि खाईंदासूं पोइ मञी वियो न मामा ये जेके वाठा माण्हू अथई तोखे ख़बर त ॻाल्हि मञींदा आहिनि कोन मञींदा आहिनि पर ओचितो अची वियो वॾेरो नाथो खान नांगाणी उहो मूंखे पाण सां गॾु वठी वियो पर इहो नाथो खान नागाणी कॾहिं खां अहिड़ो थियो आहे मामा चङो नालो त रब जो पर वरी बि उन नाथे खान खे रूह में रहम पइजी वियो मां खाई पी ढो करे वरी चयोमांसि नाथा खान मूं त पेट भरियो पर मुंहिंजी अमड़ वेठी अथई बुखारी घर पोइ वारो कर पोइ मूंखे ख़बर थी छा चई बी हिते मां उते बीठुसि पाण वियो रईस हाशिम हुकाई ॾे उन खे चई हे सॼी सारी मूंखे ॻोथरी भरे ॾिनी अथनि भले बिना मतलब जे इहा ॻाल्हि सम्झण खां मथे आहे मतलब हुस मामा फतू मतलब हुस पछाड़ीअ जो मूंखे कन में चयईं त इलेक्शन में थो बीहां पंहिंजो वोट बि ॾिजांइ मिटनि माइटनि यारनि दोस्तनि खां बि वठराए ॾिजांइ ओ ईअं चओ न त इहे भोतार बिना मतलब जे कंहिंखे पंहिंजो तप बि कोन ॾियनि पोइ हलो मामा फती महमद अमां जी बुख में ॿेड़ी ॿुॾी वई हूंदी हा बाबा मूंखे बि बनीअ ते कमकार सां वञिणो आहे पर ॿी ॻाल्हि ॿुधाए पुट हू अधो दोदो बि ॿारनि समेत अचिणो आहे न्यापो मोकिलियोसि भले भले अचे मामे दोदे खे बि ॾिठे ॾींहं थी विया आहिनि चङो मामा फतन हलूं घर माशाअल्लाह माशाअल्लाह हाणे पुट खे पढ़ाए ऐं हिन घर जे कमकार खां पछाड़ीअ में आजी थी अम्मा मुंहिंजो पुट वीचारो अल्लाह लोक हुनखे केरु संग ॾींदो माण्हुनि खे घुर्जनि थियूं माड़ियूं ऐं बंगला असां ग़रीब झुगिन में रहण वारा न को मासी त पुट खे चओ न शहर में कमाए पैसा गॾु करे घर ठाराए आए नींगरी तूं बि अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं पई करे वतायो ऐं कमु ॿई पाण में जुड़नि ई कोन हाणे ॿिया कम पाणे पिया थींदा फिलहाल तूं थाली खणी आ त भत विझूस हल तोखे बि भत जी बूइ अची वई अॻुवाट हिते पहुती आई हल हल जहिड़ो हम भतले सिकां पई छॾ नींगरीअ खे इहा अदी रहमत ऐं नींगरी हिन जेके अवेर सवेर मुंहिंजी सार थियूं लहनि तूं वरी हिनखे चेड़ाए थो पियो मूंखे लाचार आहे तुंहिंजो पिनियल भत खावां मां त वीचारी मासीअ जी ख़बरचार वठण आई आहियां भत पिन जो हुजे या भत पैसनि जो हुजे पर भत भत्ता भत खाइण जे कम ईंदो हिन दौर में पिनण वॾो कशालो आहे अम्मा खा भत ठरी वेंदो पोइ हितां ज़रो खयूं वञ मां जे लाइ बि हा हा माणे जे लाइ पोतीअ में ॿधियूं वञजाए मथां रस्ते ते बरसाति पवे भत आलो थी वञे अम्मा मां वञाए थो काॾे थो वञे अपा वञा तूं अम्मा अखाड़े ते कहिड़े अखाड़े ते इहो अलू वारो अखाड़ो ॿियो कहिड़ो अखाड़ो वीरो फुलफुले जे खंभने तां फुआरो ॾिसे एॾो मां मिंट कया अरे जुमा खैबर मेल जो शीखूं तैयार कर क्यों करी से मां तेरे लेकिन मां घुमाए थो ढाबे साईं आहे फुलफुले के मैदान में अच्छा फुलफुले करी सिद्धे गिरी जे हवाले हनी सिका कारी हाँ फुलफुलिया वाह 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 दुश्मन के दस्से ॾेखारे वाह वाह 10,000 जी बाजी आहे हन 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 वाह 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 हिते हिते हाँ ई वाह 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 ये काख ॾेखार
चुप कर घड़ी घंटा बस कर हण हत्ते हत्ते करी सीधे गड़िया जे हवाले कारी हणी सकारी अरे मार बोई हज मैया कासा ये ए मरु ना अथो कम करे चर तुम बाकी कमला है थोड़ा करी जे हवाले इत्ते तालू कमला है जडी साथी उस्तालू हिनखे किसा पियो थो वेड़ाई पाकी सौ बेड़ो बोड़े छजीस तू माठ कर बताया वे ही मेल ॾिस ही 10 पैजे ॾाढीअ जो शिकारा एॾा 10,000 जी बाज़ी लगी पया 10,000 जी उस्तालू कुकड़ भी पाण जड़ा है तडे विढ़ंदा भी पाण में आहे इन्हे ते उस्ताद बुखारी चयो आ पखिन में कुकड़ कोम ते सोच जे कुछ ही बांगो ही नारा सवेरे संझे खां ही मोड़ुन जा शमला ही शीखूं कुहाड़ियूं विढ़ण में बहादुर मगर हिक बिए सां उस्ताद अलू मगर हिक बिए सां जिया तू ऐं मां जिया ही सभई उस्ताद अलू बताया फकीर जिया दा यार ये मुझे शक्कर मोटर खराब थी पया अरे सजो डी नी धड़की करे हलाइंदो तो पोइ त खराब थींदी न ऐ बच कर गरीब जा बार ई खीर रेस जे घर पहुंचाणो आ त पोइ पहुचाए मां छा कयां पर कीअं पहुंचाया त पोइ रख मोटरसाइकिल के पंहिंजे कुल्हनि ते वडेरे जा गाढ़ा बोर खाई सफ़ा बिलो थी पियो ही हाँ यो खीर भी न खणी सघंदे जा ने ई खीर खणी तो के पहुंचाणो आहे नको पाण यूं अभिरा मुड़स एड़ा बार खणा त पोइ बेड़ी बुडी वञे वडेरे जो गोठ में बैठो ही वडेरे जो कम न कंदे सूबेदार के जी बदरा छॾियोस आहे अरे फुलतरू ये सूबेदार का वडेर का ट्रप ॿियनि खे ॾे पाण फ़कीर माण्हू अॻे ई बेड़ो बोड़े वेठा आहियूं तोखे तो बाइस तो करे छॾींदुसि तू रेस जे ख़ास माण्हू खे जवाब दो दी छा कंदे छा थींदो बाबा हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे त तोखे बि छॾिणो आहे हलड़े चमचो नत चा ये खबरों बताएगा पुछ जंहिंजे घर रोज थी अची ऐं वञी छो कहिड़ियूं ख़बरूं अॼु सुबुह मूं वताए खे अहिड़ी मार ॾिनी अहिड़ी पे कढीमांसि तो वताए खे मार ॾिनी न त ॿियो पोइ मिंतूं करे हथ ॿधे चई दादा मूंखे माफ़ कर अरे हेॾे छा पियो चवी फुलतरू कुझु न दादा मूं दादी खां हाल अहवाल में वरिता ही त चए पियो मूं वताए खे अॼु मार कढी आहे हावड़े फुलतरू वरी बेड़ी बोड़े दादा न मूं त अहिड़ी ॻाल्हि कान कई मां त हलंदे आका आयो अॼु जो वतायो कन्न खोले पंहिंजा सारा ॿुधो मर्द मुजाहिद अची वियो अते तोते ऐं बचाई जो चयो त ईंदासीं अञा तो कोन आया आहिनि ॾींहं ॿिनि में अची पहुचंदा नज़ीरा भले ॾिनो पंहिंजे अशरफ जेतिरा आहिनि थोरो साल ॿिनि जो फ़र्क़ु आहे हा पर दो शहर में रही घणेई माल मिल्कियत कमाए वियो इन ई करे
ॿार सुखे घर में पलजी घणा वॾा थी विया हूंदसि। पाण वारो बचे छल अशरफ घणो कोन पढ़ियो, नेठ वञी मज़ूरी कई, न त अधी बचे जे ॿारनि खां मुठ सवायो लॻे हा। हाओ, अमीर ग़रीब जे खाधे जो फ़र्क़ु त रहे थो। अञा त अशरफ खे मोकल कोन मिली, न त तुंहिंजे भाउ सां गॾिजी अचे हा, केॾो न मज़ो अचे हा। उते शहर में रहंदे बि चाचे जे घर नथो वञे। केतिरा ई भेरा चयो अथमांसि त वामिड़े पंहिंजनि वटां भेरो कंदो कर। ॿेली अशरफ चए पियो माण्हू पैसे वारा थी ॿोली त छा पर ज़ात बि मटाए छॾनि था। चाचे वारा वेठो वताया हेलो को मेल है फुल फुलियो पुट मारी दी फुल फुलियो रोज 50 रुपए जा बादाम थो खारायांसि। जेतिरो ख़र्च ने कुकड़ ते थो करी ओतिरो ख़र्च पंहिंजे औलाद ते कर, पढ़ी पवे त तमामु सुठो थिए न। हितो वारो 3 नंबर छोरो वते तो सॼो ॾींहुं कुता कुटींदो, उनखे समझाए बाबा समझाए, औलाद खे पढ़ाए, न त ॿी सूरत में इहो न करे त हजम जो पुटु हजम, ड्रखण जो पुटु ड्रखण, लोहार जो पुटु लोहार, ईअं बसि कमे कारे पिया हलंदासीं। पढ़णु ज़रूरी अथई, न त मां सम्झायई तो ॿेड़ी ॿुॾी वेंदई। इहे छोरा माल चारण खां बि वेंदा हलिया, घटि में घटि ही फुल फुलियो मुंहिंजो नालो त कढराईंदो। पोइ इन अकुल त भींग कई आ, धीअरूं पुट न पढ़ायो, रुगो कुकड़ कुता विढ़ायो, ॾहो थी उस्तालू ॾहो थी ॿेड़ी। अरे तोखे कहिड़ी ख़बर है, कहिड़ी ख़बर आहे तोखे? अमीराणा छो कथई, अमीराणा मोचड़ा बि हे खाईंदा। बेज़बान गुगदामन खे पंहिंजो पाण में वेढ़ाइण, ऐं ॿी ॻाल्हि त ओधर ते चांहि जे कोप ते वेही करे पराए मुल्क जूं फिल्मूं ॾिसण, इहे अमीराणा शौंक़ आहिनि। इहा लोफर पाई आहे, लोफर पाई। पहिरीं तूं त ख़ुदा ई पढ़ियो आहे, तोसां से हाणे केरु पुॼे? हाणे मासी आमीअ खे चवां त जेका रहमत वारी छोरी आहे मिठी, उहा तोसां परणाए त का तुंहिंजी ज़बान बंदे, बाक़ी बाबा असांजी जाइ कान्हे। भुलियो ई उस्तालू, असां फ़क़ीर माण्हू जी शादी खोड़ो ई नथो लॻे। असां फ़क़ीरनि जो शादीअ सां छा न, कॾहिं बि न। अॼु बि शादी न कंदासीं, सुभाणे बि शादी। आयो अॼु जो वतायो कहिने वताए क जन्म ते पुॼारो, अॻ में वाता हलंदो, हाणे त मोचड़े ते मिलयारो। छा थियो रे? मूंखे झले तव्हांजे खीर वारे ड्रम ज़ोरी खीर पियो, झलियो मांसि त पोइ विढ़ण लाइ तयार थी वियो। अरे आही त तूं वॾल छो लॻो पियो, ॿ 4 थपड़ू हणी था। ख़ुदा जो खोप करे छॾे ॾिनोमांसि, न त मां बि मुअल ॿार जे मथां जा वञा। धक रमानी धक शैतानी, सोच बि त किथे मरी न पवे। बस हाणे जो हाणे वताए खे ॿधरायो, सूबेदार खे बंदि कयो, हाणे जो हाणे छॾायोसि, मुंहुं पोइ बि पुलिस जी गिजी में पवंदो। पुराणो धारे ॼाणे माराए छॾींदुसि। अरे मुंहिंजे पुटनि जे काज में रईस नाथे खान लागाड़ीअ सां गॾु पिया हलियो, जे ॿधाईंदोसांसि त रईस न कावड़जी पवे। बाबो चवे इन नागे कार नागाणी खे समझाइबो, इन वताए खे सूरी ते चढ़ाइबो। लॻे थो त हुन सां का तुंहिंजी पुराणी दुश्मनी आहे। वञ अंदरां मुंहिंजी फोन खणी आ, ऐसे जो खे चई वताए खे टंगाए। अरे काथां तो वञी, अंधा ॿेड़ीअ ॿुॾा, रस्तो बि भुलिजी वियो, हितां वञ। अरे छा थो? मैं भी चेंज किया है, रादर फतू जो घर लाइक किथे है। आई सी, मां तो थकजी पई आहियां। प्लीज जल्दी हलो न, ही रोड ॾाढो ख़राब आहे। रुगो खड़बड़ धूड़, आई मीन डस्ट, छाका की नॉनी डियर। या मॉम, ऑफ कोर्स ही रोड इज डेंजरस, खड्डा खुबा, अगर पैर हलियो वञे त। डैड प्लीज कंहिंखां इंफॉर्मेशन वठो,
या अंकल फतू के कॉल कयो। ओ डियर बॉबी, ही तो सब बैकवर्ड माण्हू रहन था। उन्हें के केड़ी खबर ते सेल फोन चाहे। ओ आई सी मॉम। Oh my dear David, माण्हू पियो अचे प्लीज उनके दी सॾे वठी छो न पाण हुनखां छा इंफॉर्मेशन उहा वठूस। यस यस व्हाई नॉट। मिस्टर एक्सक्यूज मी, फतेह मोहम्मद उर्फ फतू जो एड्रेस ॿुधाईंदा? एड्रेस छा? ओ यस, एड्रेस एड्रेस एंड माय नेम इज डेविड एंड ही मुझी मूंसां गॾु फैमिली आहे। असांखे बड़ी हाणे सुञातो थमाए। तूं मामो दोदो आहीं न ॾाढे कोड़े जो पुटु, मामे फतिमा जो भाउ। यस आई एम। पर मामा दोदा तुंहिंजी वात खे छा थियो आहे? हे वाचूं फिरियो थियूं वञनि अबऊ न ॻाल्हाई थो या गऊं थोरो ई? हो नो moi fight solivar mom please language पर ओके ओके मामा दोदा ये मामी बचाई है ना तुझी घर वाली? बेला बेला शी इज माय वाइफ बेला। छो तो मुखे हणी मामा? मां बतायो आहियां अम्मा आमी ऐं अबे रहीम जो पुट मुखा था लिका करियो बताया भला ॿुध हे तुंहिंजूं ॿई न्याणियूं आहिनि छा? नो नो ही इज माय सन बॉबी एंड शी इज माय डॉटर नोनी। बेड़ी न बोड़ मामा, मां समझा तो मूंखे सभु कुझु ख़बर आहे। तुंहिंजो हिकिड़ो पुटु भले नो ऐं ॿी न्याणी नज़ीरा हुआ। भला ॿुध उन्हनि जो सौदो करे हे ॿियूं जिन्सूं वरितियूं अथई छा? ओ नो बकवास न कर। हो प्लीज छॾियो हिन अध जरे खे इनखे छॾे ॾियोसि। अॻिते हलो पाण वरी ॿिए कंहिंखां था पुछूं। प्लीज यू गो 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 गो। मामी बचाई मां चरियो कोन आहियां। ख़ैर अचो मुंहिंजे पोयां मां तव्हांखे मामे फतूअ जो घर थो ॾेखारियां, उते थाली ख़बरूं चालू करियूं। वेहो गाॾीअ में अचो मुंहिंजे। आयो अॼु